बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, शाह प्रति बेटा जो बैत है डूंगर त ॿेली न त ॾिजे बन ॿेलनि रीह। चए डूंगर में जेकॾहिं हुजे त पोइ ॿेली हुजनि। ॿेली छा खे थो चइजे? शाह प्रति चए थो त ॿेली हुजनि। ॿेली छा आहे? ॿेली माना साथी हुजनि, मददगार हुजनि। चए थो त डूंगर त ॿेली न त ॾिजे बन ॿेलनि रीह। ॿेलनि रीह खां वठी माना अकेले तरण जी जाइ न आहे। हेठी लाइन में चए थो छा कीअं वेहे वेसली जा सूरनि सहेली। चए थो त उहा कीअं वेहंदी जंहिंजूं सहेलियूं जेके आहिनि सूर आहिनि। चोटियूं चंबेली जीअं जीअं तीअं झागे उख ते। हाणे इहा उख ते जो लफ़्ज़ जेको आहे मटिजी सटिजी लॻे थो त आयो आहे। इहो आहे त जीअं तीअं झागे अॻिते हुजणु ईअं घुरिजे। इहो मां थो चवां, इहा मुंहिंजी गुस्तागी आहे। पोइ हाणे बैत लफ़्ज़ कीअं बि आहे, हिते लिखियलु आहे उख ते। हाणे इहो उख ते लफ़्ज़ सिंधीअ में थी सघे को हुजे, पर इहो आहे मटिजी सटिजी आयो आहे। लफ़्ज़ आहे अॻिते। चोटियूं चंबेली चए थो त इहा जेका आहे त पंहिंजे वास जी पंहिंजे ख़ुशबूअ सां बि अॻिते जेको आहे सो जीअं तीअं झागे अॻिते। दोस्तों, शाह प्रति बेटा जो बैत में तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वक़्तु मौजूदु जे लतीफ़ जी ॿोली।